अस्सलाम वालेकुम। इट्स मी अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा, त कंप्यूटर क्लास में अॼु जेको पंहिंजो टॉपिक आहे उहो आहे प्रोग्रामिंग लैंग्वेजिस। प्रोग्रामिंग लैंग्वेजिस ही मोस्ट रनिंग टॉपिक आहे ऐं तक़रीबन हर टेस्ट में ईंदो रहंदो आहे। हिन खे सही तरीक़े सां सम्झिजो ऐं जेके सवालात आहिनि इन्हनि खे पंहिंजे ज़हन नशी करे छॾिजो। सभ खां पहिरियां सम्झणु त जेके लैंग्वेजिस आहिनि उन्हनि जो कमु कहिड़ो आहे। लैंग्वेजिस जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जो कमु हूंदो आहे, जेके बि प्रोग्राम्स हूंदा आहिनि उहे प्रोग्राम्स उन्हनि खे उन लैंग्वेजिस में रिटन हूंदा आहिनि। ठीकु आहे। ख़ासि करे जेके लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि कुझु मल्टीपल जेको आहे पर्पज़ लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि, पर ख़ासि करे कुझु वरी अहिड़ियूं लैंग्वेजिस बि आहिनि जेके ख़ासि स्पेसिफिक पर्पज़ लाइ इस्तेमालु थींदियूं आहिनि। जंहिंमें हिकिड़ी लैंग्वेज आहे फॉर्ट्रान, जेका उहा तक़रीबन इस्तेमालु थींदी आहे साइंटिफिक रिसर्च जे लाइ। हाणे प्रोग्रामिंग लैंग्वेजिस जेका आहिनि उहे यूज़ फॉर प्रोग्रामिंग और कोडिंग इस्तेमालु थींदा आहिनि, प्रोग्रामिंग लाइ ऐं कोडिंग लाइ। उनखां अच्छा त कोडिंग लाइ कीअं त HTML जेका आहे, जेका हाइपर टेक्स्ट मार्कअप लैंग्वेज आहे, उहा इस्तेमालु थींदी आहे। उन लैंग्वेज में छा थींदो आहे, कोडिंग थींदी आहे। जेका बि तव्हांखे वेबसाइट ते या तव्हांखे कंहिं बि वेबसाइट ते वञो था तव्हां, उते जेको तव्हांजो फ्रंट पेज हुजे या उन होम पेज जेको आहे, या उनखां अलावा जेके बि उन में जेका बि ग्राफिंग हूंदी आहे, या उनखां अलावा जेको बि टेक्स्ट हूंदो आहे, उहो सॼो छा हूंदो आहे, उहो कोडिंग जी सूरत में उन में एंटर कयल हूंदो आहे। उनखे प्रोग्रामर जेको हूंदो आहे उहो प्रोग्राम कंदो आहे कहिड़ी लैंग्वेज खे इस्तेमालु कंदे, कोडिंग वारी लैंग्वेज खे इस्तेमालु कंदे, जेका शॉर्टकट में हूंदी आहे तक़रीबन। ऐं उनखां अलावा त जेका लैंग्वेज आहे उहा ख़ासि करे कंप्यूटर में जेका मशीन लैंग्वेज आहे उहा तमामु घणी इस्तेमालु थींदी आहे। ऐं मशीन लैंग्वेज जेका आहे उहा नियर टू कंप्यूटर हूंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजी जेकॾहिं सिंधी मदर टंग आहे त तव्हांखे ॿी लैंग्वेज जेका आहे उहा ॾुखी लॻंदी, ऐं ख़ासि करे त जेकॾहिं तव्हांखे ॿी लैंग्वेज जेका तव्हां वटि तव्हां न ॾिठी हुजे, न ॿुधी हुजे, त उहा तव्हांखे न सम्झ में ईंदी। फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं हिते हिन वक़्तु एग्ज़ाम्पल वठूं था असां कंहिं ॿी लैंग्वेज जो, तामिल जो था वठूं या ॿी कंहिं बि लैंग्वेज जो, ठीकु आहे। त उहा लैंग्वेज तव्हां न ॻाल्हाई आहे त उनखां तव्हां यकीनन गैर वाक़िफ़ु हूंदो, ऐं तव्हां जेकॾहिं उहा ॿुधंदो त तव्हांखे सम्झ में न ईंदी। त इन जे करे ई कंप्यूटर में बि ईअं ई आहे त कंप्यूटर खे जेके बि इंस्ट्रक्शन्स मिलियल हूंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल उहे अल्फ़ाबेटिकल लेटर्स में हूंदा आहिनि, त उन्हनि खे त कंप्यूटर न सम्झंदो आहे। त कंप्यूटर खे उहे कन्वर्ट थी करे मिलंदा आहिनि मशीन लैंग्वेज में। उहे कंप्यूटर खे कन्वर्ट थी करे मिलंदा आहिनि मशीन लैंग्वेज में, जेका हू अंडरस्टैंड करे सघंदो आहे, जेका सम्झी सघंदो आहे, ऐं जंहिंखां बाद में हू जेके उहे प्रोसेस हूंदा आहिनि उहे मुकमल कंदो आहे। त मशीन लैंग्वेज जेका आहे, अच्छा ॿी ॻाल्हि त तव्हांखे सभिनि खे ख़बर हुजणु घुरिजे, ऐं ख़बर हूंदी बि, प्रीवियस जेके लेक्चर आहिनि उन्हनि में तव्हां ॿुधो हूंदो, त कंप्यूटर जेको आहे उहो बाइनरी डिजिट जे बेस ते कमु कंदो आहे। कंप्यूटर बाइनरी डिजिट्स जे बेस ते कमु कंदो आहे। बाइनरी डिजिट्स कहिड़ा हूंदा आहिनि, 0 ऐं 1। 0 ऐं 1 बाइनरी डिजिट्स हूंदा आहिनि। उन बाइनरी डिजिट्स जे बेस ते उहो कमु कंदो आहे, ऐं उनखे लेटर्स जेके आहिनि उहे सम्झ में न ईंदा आहिनि। अल्फ़ाबेटिकल जेके बि लेटर्स आहिनि उनखे सम्झ में न ईंदा आहिनि। पोइ इन्हनि में असां वटि कुझु सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेके उनखे कन्वर्ट कंदा आहिनि, जेके उनखे कन्वर्ट करे, जेका लैंग्वेज आहे उन लैंग्वेज खे कन्वर्ट करे उनखे मशीन लैंग्वेज में ॾींदा आहिनि। उहे कहिड़ा हूंदा आहिनि, कंपाइलर हूंदो आहे, इंटरप्रेटर हूंदो आहे। कंपाइलर ऐं इंटरप्रेटर जेके आहिनि उन ते मां तव्हांखे ऑलरेडी सेपरेट जेके आहिनि लेक्चर्स ॾेई चुको आहियां। उमेदु कजे थी त तव्हांखे उहे यादि हूंदा। त उनखां पोइ जेका प्रोग्रामिंग लैंग्वेज हूंदी आहे, यूज़्ड टू कंस्ट्रक्ट सॉफ्टवेयर एंड एप्स। अच्छा, त हाणे ईअं न आहे त सिर्फ़ु जेका लैंग्वेज आहे उहा वेब ब्राउज़िंग में इस्तेमालु थींदी आहे या वेबसाइट्स में इस्तेमालु थींदी आहे, पर उन में ईअं आहे त जेका सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि या एप्स हूंदियूं आहिनि उहे बि डेवलप करण लाइ लैंग्वेजिस जो इस्तेमालु थींदो आहे। जेका लैंग्वेज आहे उहा लैंग्वेज न सिर्फ़ु इन लाइ वेब ब्राउज़िंग में इस्तेमालु थींदी आहे, बट इहा जेका लैंग्वेज हूंदी आहे उहा लैंग्वेज इन लाइ बि इस्तेमालु थींदी आहे, सॉफ्टवेयर्स लाइ ऐं एप्स लाइ। उनखां पोइ त जेका लैंग्वेज आहिनि, कंप्यूटर लैंग्वेजिस जेके आहिनि, कंप्यूटर लैंग्वेज जेका आहे उन जा 3 टाइप्स आहिनि। कंप्यूटर लैंग्वेज जा 3 टाइप्स आहिनि। उन्हनि 3 टाइप्स मां अॼु जेको ज़ेर गौर आहे, जेको ज़ेर बहस आहे, उहो आहे मशीन लैंग्वेज। मशीन लैंग्वेज जेका आहे उहा तमामु घणी अहम आहे, छो जो कंप्यूटर जे वेझो आहे। लाज़मी तव्हां कंप्यूटर पढ़ो पिया त तव्हांखे इन जे बारे में तमामु घणी डिटेल नॉलेज हुजणु लाज़मी आहे। त मशीन लैंग्वेज जेका आहे
उनखे ई कंप्यूटर सम्झंदो आहे, उनखे ॿी कंप्यूटर खे का बि लैंग्वेज सम्झ में न ईंदी आहे। जेके बि इंस्ट्रक्शन्स हूंदा आहिनि उहे कंप्यूटर खे ट्रांसलेट थी करे मिलंदा आहिनि छा में, मशीन लैंग्वेज में, तॾहिं ई कंप्यूटर उन्हनि खे अंडरस्टैंड करे सघंदो आहे। सभ खां पहिरियां समटाइम्स रिफर टू एज़ मशीन कोड। हाणे हीअ जेका मशीन लैंग्वेज आहे उनखे समटाइम्स मशीन कोड पिणु चयो वेंदो आहे। उनखां पोइ आहे त इट इज़ द सेट ऑफ बाइनरी डिजिट्स। हीअ जेका हूंदी आहे इहो सेट हूंदी आहे छाजो, बाइनरी डिजिट्स जो। मशीन लैंग्वेज जेका हूंदी आहे उहो सेट हूंदी आहे बाइनरी डिजिट्स जो। ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त जेको कंप्यूटर आहे उहो बाइनरी डिजिट्स जे बेस ते कमु कंदो आहे ऐं उनखे बाइनरी डिजिट्स ई सम्झ में ईंदा आहिनि। मैथ में बि तव्हां बाइनरी डिजिट्स पढ़ी आया हूंदो, 0 ऐं 1 जेके हूंदा आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ आहे त बाइनरी डिजिट्स कैन बी अंडरस्टूड बाय कंप्यूटर सिस्टम। जेके बाइनरी डिजिट्स हूंदा आहिनि उहे कंप्यूटर सिस्टम उन्हनि खे सम्झी सघंदो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ आहे इट कैन बी डायरेक्टली अंडरस्टूड बाय CPU। हाणे हीअ जेका लैंग्वेज हूंदी आहे, मशीन लैंग्वेज जेका आहे उहा डायरेक्टली इनखे CPU अंडरस्टैंड करे सघंदो आहे। हाणे लाज़मी आहे, जे सिंधी में कहावत आहे, चवणी आहे त जेको ॼणे सो निपाए। जेका हिनखे जंहिंखे जेको सम्झंदो आहे जंहिं शइ खे त उहो ई ॼाणींदो आहे। त हिनखे जेका शइ सम्झ में ईंदी आहे, जेका लैंग्वेज, ठीकु आहे न, जेका लैंग्वेज CPU खे सम्झ में ईंदी, जेको कंप्यूटर आहे उनखे सम्झ में ईंदी त उनजे लाइ उहो ईज़ी थींदी, ठीकु आहे न। उनखां पोइ आहे त कमांड्स आर रिटन इन 1 and 0।